मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं बाज़ माण्हू चवंदा आहिनि त जेकॾहिं अखि फड़के त का मुसीबत ईंदी। छा इहा ॻाल्हि कंहिं हद ताईं ठीकु आहे? इहा बि साईं ॻाल्हि बिल्कुलु कूड़ी ॻाल्हि आहे, बिल्कुलु कूड़ी ॻाल्हि आहे। जिस्म जो कोई बि उज़वो जेकॾहिं हरकत में थो अचे त का बि मुसीबत जे अचण जे दलालत न कंदो आहे। हे साईं अखि फड़की आहे, साईं अल्लाह माफ़ करे कोई मुसीबत मुंहिंजे मथां अचे थी, अल्लाह माफ़ करे कोई मुंहिंजे मथां मुसीबत अचे थी। जेकी मुसीबत ईंदी उहो तुंहिंजी अखि न फड़कंदी, तुंहिंजो हथु न फड़कंदो, तुंहिंजो दिमाग़ु न फड़कंदो। जेकी मुसीबत ईंदी न उहो मुसीबत ॿुधाईंदी न आहे, ईअं जेको ठको कंदी आहे। अखि जे फड़कण सां कंहिं क़िस्म जी काई मुसीबत न ईंदी आहे। हे असांजे सिंध जे अंदरि इहो हिकिड़ो ग़लति तरीक़ो आहे, बिल्कुलु ग़लति तरीक़ो आहे। जेको अखि फड़के साईं अल्लाह माफ़ करे, अल्लाह माफ़ करे, दुआ कयो, मथां का मुसीबत अचे थी, कुझु बि न थींदो आहे। मुसीबत खे टारण जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो अमल ॿुधायो। अल्लाह जे नबी फरमायो, सदको ॾियो, मुसीबत खे सदको ख़तमु करे छॾींदो आहे। अगरि कोई बि बंदो जेकॾहिं मुसीबत खां बचणु चाहे थो, रोज़ाना जे एतबार सां सदको करे। सदको इहो न पंहिंजे जेब में जेके पैसा आहिनि उहे सभु ॾेई छॾे, वुसअत जे एतबार सां। 5 रुपया थियनि था, 10 थियनि था, 100 थिए थो, 200, 300, 1000, 5000, 10,000 जेतिरो माल आहे उन जे एतबार सां सदको ॾियो। अल्लाह ताला तमामु मुसीबत खां टारे छॾींदो।